नसीराबाद वानी सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर अब्दुल कदीर मंगी मौजूद PS 17 थी PP उम्मीदवार नवाबज़ादा बुरहान खान चांडियो आरो ऑफिस पहुंची पार्टी पारां मिलियल टिकट जमा कराए छॾी। जियालन पारां जीअ बुट जे नारनि ऐं गुलनि जी वर्खा सां इस्तक़बाल कयो। नवाबज़ादा बुरहान खान चांडियो हाजी वज़ीर अली फुलपोटो जे औताक़ खे इलेक्शन ऑफिस मुक़ररु करे इफ्तिताह करे इलेक्शन वर्क शुरू करे ॾिनी। PP काउंसलर हाजी वज़ीर अली फुलपोटो तरफ़ां नवाबज़ादा बुरहान खान चांडियो जे मान में दावत जो एहतमाम कयो। इन मौक़े ते कॉर्नर गजाणी खे ख़िताब कंदे नवाबज़ादा बुरहान खान चांडियो चयो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी मुल्क में वॾी अक्सरियत सां चूंडूं खटे हुकूमत ठाहींदी। हुन जो त अवाम पार्टीअ सां गॾु आहे। नवाबज़ादा बुरहान खान चांडियो चयो त ग़रीब अवाम खे अझो लटो ऐं कपिड़ो पीपल्स पार्टी जे मंशूर में शामिल आहे। PP हर दौर में अवाम खे बुनियादी सहूलतूं फराहम कयूं आहिनि। कॉर्नर गजाणी में PP जे मक़ामी अॻवाननि रईस मोहम्मद इब्राहिम चांडियो, काउंसलर बख्श अली चांडियो, अब्दुल हकीम चांडियो, डॉक्टर रमेश लाल, PP सिटी सदर वसीम राजा शेख समेत ॿियनि अॻवाननि ऐं जियालनि शिरकत कई।